गोसापुर खां रिपोर्ट कर रहे अब्दुल ख़ालिक चाचड़। गोसापुर शहर अंदर बदअमनी ते बुंजो न आयो। शहर के मेन मसरूफ़ तरीन इलाइक़े बस अड्डे भरिसां तंगवाणी लिंक रोड ते मोटरसाइकिल ते सवार टे बुट बदल हथियार बंदन भत्तो न ॾियण तां JUI अॻवान शौकत मलिक के पेट्रोल पंप ते चढ़ाई करे जदीद हथियारन सां फायरिंग करे पेट्रोल पंप के सिक्योरिटी गार्डन की जवाबी फायरिंग में ॾोहारी फरार थी विया। वाक़े की इतला बाद गोसापुर जमाल पुलिस वाक़े वारे हंध पहुंची वधीक जांच शुरू करे ॾिनी। फायरिंग सबब शहर में खौफ हिरास पखिड़िजी वियो। वाज़ रहे त हिकु ॾींहुं अॻु ॾोहारिन पारां JUI अॻवान शौकत मलिक के 10 लाख भत्तो ॾियण लाइ चयो हो, जंहिं बैदि भत्तो न मिलण जी सूरत में JUI अॻवान शौकत मलिक के पेट्रोल पंप ते ॾोहारिन जदीद हथियारन सां फायरिंग कई। पेट्रोल पंप ते मौजूद गनमैन की जवाबी फायरिंग में जवाबदार हथियारबंद फरार थी विया। बे पासे JUI अॻवान मौलाना जमालुद्दीन ओगाही ऐं सैयद सुहेल अमन शाह SSP कश्मीर बशीर बंदरोई खां मुतालबो कंदे घुर कई आहे त भत्ता खोर माफ़िया खां तहफ़ुज़ फराहम करे ॻणती ख़त्म कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो ऐलान कयो वेंदो।